जेको एक नाक इंसान के मारियो वियो आहे बलोचिस्तान जे धरती ते हयात बलोच जे नाले सां उनखे 8 गोलियूं हयूं वियूं आहिनि ऐं उनखे शेप ॾिनो वियो आहे त इहो हिकिड़ो हादसो आहे। हादसे में का 1 गोली लॻी सघे थी, 2 गोली लॻी सघे थी, 3 गोलियूं लॻी सघनि थियूं, पर 8 गोलियूं लॻण को हादसो न आहे। इहो नफ़रत जो इज़हार करणु आहे, कंहिंखे बेदर्दी सां उनजे वालदेननि जे साम्हूं क़तल करणु हिकु तमामु घणो वॾो ॾोह आहे। उनखे इंसाफ़ ॾियण लाइ अॼु असांखे तमामु घणी संगत साथ ॾिनी आहे। असां सभिनी जा घणा थोराइता आहियूं ऐं उमेद आहे तव्हां असांजे इन आवाज़ खे तमामु घणो मथे उथारींदो। असां सभिनी दोस्तनि जा तमामु घणा थोराइता आहियूं जेके असांजे सॾ ते हिन मुज़ाहिरे में अची गॾु थिया ऐं उन्हनि एतिरी जेका आहे पंहिंजी यकजहती ॾेखारी आहे। हयात बलोच हिकिड़ो स्टूडेंट हुयो जंहिंजो नाक खून थियो आहे, जेको उनजे माउ जीजल जे अॻियां उनखे 8 गोलियूं हयूं वयूं आहिनि। ग़लती में 1, 2, 3 गोली लॻी सघनि था, पर 8 गोली नफ़रत जो जेको आहे इज़हार आहे। आख़िर ज़ुल्म केसीं ताईं बलोचिस्तान में थींदो रहंदो, जॾहिं त पाकिस्तान हिकु आज़ादु मुल्क आहे। कायदे आज़म पाकिस्तान थियण जे पहिरें तक़रीर में इहे शयूं चया आहिनि त पाकिस्तान आज़ादु। पाकिस्तान जो हर क़ौम हर फ़र्द आज़ादु आहे। हिंदू पंहिंजे हिंदुइज़म खे फॉलो करे सघनि था, मुस्लमान पंहिंजे मुस्लमाननि खे उन्हनि जा जेके प्रेयर्स आहिनि उहे करे सघनि था, पर अलाए छो असांजे धरती ते ॾींहों ॾींहुं गुनाह वधंदा था वञनि ऐं भयानक मौत स्टूडेंटनि खे ॾिनो पियो वञे, जेके पंहिंजे कलम जे लाइ विढ़नि था ऐं निकिरनि ॿाहिरि था, पर अलाए छो उन्हनि खे गोलियुनि जो काज बणायो वञे थो। इहा ॻाल्हि सम्झ में खां ॿाहिरि आहे। असां पुरज़ोर अपील कयूं था हायर अथॉरिटीज़ खे इन तरह जा क्राइम बंदि कया वञनि ऐं असां सभु हयात बलोच ऐं उनजे फैमिली सां गॾु आहियूं ऐं उन्हनि खे इंसाफ़ ॾियारण ताईं असांजा इहे नारा रहंदा ऐं असां सभु गॾु रहंदासीं। शाहपुर चाकर जा दोस्त स्टूडेंट, शाहपुर चाकर जा आवाम, इन्हनि जा असां शुक्रगुज़ार आहियूं जिन्हनि इन भरपूर रैली में असांजो साथ ॾिनो। असां हीअ रैली कढण जो मक़सदु कंहिंसां इंसाफ़ ॾियारण जो मक़सदु आहे। जेको असांजे बलोचिस्तान जी धरती में इहा जेकी पाकिस्तान जी धरती आहे, उते हिकु हयात बलोच स्टूडेंट हुयो जेको CS जी तयारी करे रहियो हुयो, जंहिंखे बेदर्दी सां माउ ऐं पीउ जे साम्हूं 8 गोलियुनि जा निशाना ठाहे सीने में 8 गोलियूं वाहे उनखे क़तल कयो वियो ऐं पोइ चयो वियो त इहो त एक्सीडेंट आहे। मुंहिंजा भाउ, इहा एक्सीडेंट न आहे। जंहिंखे पेर ॿधी, हथ ॿधी, माउ जे साम्हूं सीने ते गोलियूं हयूं वियूं। मां उन माउ खां पुछा कयो त उनजे दर्द छा हूंदो। असां पाकिस्तान जे वज़ीर आज़म, आर्मी चीफ ऐं ॿियनि जेके इदाराज़ आहिनि उन्हनि खे असां रिक्वेस्ट था कयूं त हयात बलोच सां इंसाफ़ कयो। हयात बलोच सां इंसाफ़ थियो त सॼी इंसानियत सां इंसाफ़ थी। उनजे माउ सां इंसाफ़ कयो, उनजे भाइरनि सां इंसाफ़ कयो। शाहपुर चाकर में जितने भी ये नौजवान खड़े हैं, शाहपुर चाकर यूथ फोरम और सिविल सोसाइटी के जो है हवाले से ये शहीद हयात बलोच जो है चंद दिन पहले सिक्योरिटी फोर्सेस के हाथों जो शहीद किया गया था बलूचिस्तान में, उसका जो है नाक खून जो है बहाया गया था, उसको जो इंसाफ दिलाने के लिए आज ये सारे नौजवान इकट्ठे हुए हैं। मैं शाहपुर चाकर के शऊर को आज सलाम पेश करता हूँ कि आप जो है शहीद हयात बलोच के लिए जैसे निकले हो, आप हर मजलूम के लिए ऐसे निकलो और ऐसे ही जो है ना जदोजहद करके हर मजलूम की आवाज़ बनो और जो है उसको इंसाफ दिलाओ। जब तक शहीद हयात बलोच को इंसाफ नहीं मिलेगा, पाकिस्तान की पूरी मजलूम जो है कौमें, वो चाहे सिंधी हो, बलोच हो, पठान हो, पंजाबी हो, वो ऐसे ही सरापा जो है एहतजाज रहेंगी। कुछ ॾींहं अॻु में कराची यूनिवर्सिटी जे शागिर्द हयात बलोच खे कुझु FC एहलकारनि हुनजे वालदेन जे साम्हूं नाजाइज़ क़तल कयो वियो। आउं उन आला इदारनि खां पुछण थो चाहियां, छा हिन फेडरेशन खे एॾो वॾो दहशतगर्द इहो हयात बलोच लॻो? छा हीउ एॾो वॾो दहशतगर्द हो? हिन जो कमु हो सिर्फ़ु तइलीम पढ़ाइणु। ही पंहिंजी तइलीम लाइ आयो, हिन जो मक़सदु को बि दहशतगर्दी न हो। हुनजे वालदेन जे साम्हूं हिनखे क़तल कयो वियो। ऐं आला इदारनि खां इहा गुज़ारिश थो कयां त हयात बलोच जी फैमिली सां इंसाफ़ कयो वञे ऐं हिन जी जेके क़तल में जेके मुलविस आहिनि सभिनी खे सख़्तु सज़ा ॾिनी।